एकता सथ सां हिन इदारे सां तव्हां मोहबत कंदो ऐं जेके रिपोर्टर्स हज़रात आहिनि ऐं जेकी डेस्क ते कमु कनि था एडिटर साहब उहे आउं सम्झां थो अॼु जी तव्हांजी मोहबत सॼी सिंध जी मोहबत जेको सोशल मीडिया ते लिखियो वियो आहे जेको एडिशन में लिखियो आहे इहे सभिनी जूं मोहबतूं असां ते वधीक ज़िमेदारी आयत कनि थियूं त असां ईंदड़ वक़्त में हिन इदारे खे सिंधी माण्हुनि जे लाइ सिंध जे लाइ मज़लूम माण्हुनि जे लाइ वधीक ताक़तवर हथियार तौरु असां साम्हूं अचूं। दोस्तो, एकता जो नालो जेको आहे हिन नाले जे पुठियां हक़ीक़त पुछो त जेकी दोस्त 2011 में असीं तमामु घणा उजागर करे तमामु घणो टाइम ॾेई उन में आसिफ बालाजी साहब ऐं एजाज़ मंगी साहब ऐं हिकु दोस्त ॿियनि जिन तमामु घणी कोशिशि करे असां पहिरियों त माना कुझु अर्सो नाले जी तलाश में हुआसीं त कहिड़ो नालो हुजे। बहरहाल मुतफ़क़ा तौर ते एकता नाले ते असीं इतफ़ाक़ कयोसीं ऐं पोइ हुनजो लोगो ठहिरायोसीं हिकिड़ो ईअं ई एकता ते मुश्किल वक़्तु तकलीफ़ूं सभु शयूं आयूं पर असां कोशिशि कईसीं त पंहिंजे मुस्तक़िल मिज़ाजी सां पंहिंजी हिकमत अमली सां पंहिंजी ईमानदारी सां जुदोजहद कई आहे। उन में दोस्त शाहिद आहिनि त जेका बि मूंखां डेस्क ते जेको आहिनि जेकी बि वर्कर आहिनि उन्हनि सां कॾहिं बि कंहिं बि हवाले सां जीअं जावेद साहब चयो त कॾहिं बि मूं डिक्टेशन कान ॾिनी आहे। टेक्निकल में माजिद बि थोरो हुनखे टच ॾिनो आहे त हिकिड़ो वक़्तु अहिड़ो हुयो जो वरी थोरियूं मुश्किलातूं हुयूं पर असीं वरी थोरो ॿ क़दम पोइ ते हली वरी अॼु जॾहिं अॻिते आहियूं त आउं सम्झां थो त असां वधीक ताक़त ऐं जोश ऐं जज़्बे सां असीं साम्हूं आया आहियूं तव्हांजे साम्हूं अॼु हिते असीं वेठा आहियूं। ऐं शौक़ में उन जी थोरी घणी मूंखे मिड़ई माना साफ़ ते जेका माना थोरो रंग लॻे या उहो थियो आहे। ऐं बेसिकली सियासी कारकुन रहियो आहियां, अॼु बि सियासी कारकुन आहियां ऐं सुभाणे बि आउं सियासत करणु चाहियां थो। सियासत जे मैदान में आउं कुझु नतीजा सिंध जे लाइ ॾियणु चाहियां थो। इन जे करे सियासत में बि सहाफ़त जो मीडिया जो अख़बारनि जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे, तमामु वॾो रोल रहियो आहे। इन जे करे ऐं सियासी कारकुन जी हैसियत में बि समाजी कारकुन जी हैसियत में बि आम गैरतमंद सिंध जे हलाली पुट जी हैसियत में बि इहो मूंखे फ़र्ज़ु आहे त मां पंहिंजे इदारे खे पंहिंजे अख़बार जे तवसु सां सिंध जे माण्हुनि जो मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु बणिजी ऐवान जे इक़्तिदारनि ताईं उहा आवाज़ु पहुचाइजे जेको सहाफ़त जो असुल रूह बि आहे। अख़बार इदारा शऊर पैदा कंदड़ आहिनि, शऊर पैदा कंदा आहिनि, अवाम जा मसाइल जेके आहिनि इक़्तिदारनि ताईं ऐवाननि ताईं पहुचाईंदा आहिनि। उहे जेकी शयूं आहिनि जेके अवाम खे खपंदा आहिनि मीडिया जे ज़रिए उहे इशूज़ जेके आहिनि अवाम ताईं पहुचाया वेंदा आहिनि ऐं पोइ तव्हां ॾिसंदा आहियो त उन मीडिया जे ज़रिए तमामु घणी जेका सिंध जा मसाइला आहिनि तमामु घणी शयूं माना हल थींदियूं आहिनि। सो इन जे करे सियासी कारकुन जी हैसियत में बि ऐं आउं सम्झां थो त जिनाब डान अख़बार कढी, गांधी बि गुजराती अख़बार कढी, अब्दुल कलाम आज़ाद बि अख़बार कढी ऐं ॿी खोड़ सारनि माना सियासतदाननि बि अख़बारूं कढियूं उहो इन जे करे जो उन्हनि खे ज़रियो हुयो पंहिंजो मौक़िफ़ जेका पंहिंजी ॻाल्हि जेका आहे उहो अवाम ताईं पहुचाइण ऐं अवाम जूं शयूं अख़बार जे ज़रिए पाण उन्हनि खे हल करण जी कोशिशि कंदा रहिया आहिनि। त कराची जे हवाले सां मूं जेके इदारा ठाहिया आहिनि जेके मूं कोशिशि कई आहे उहा हर स्टेज तां इहा ॻाल्हि कंदो आहियां। उन हवाले सां अॼु बि हीउ बि जेको सफ़रु आहे हीउ बि जेको अख़बार जो एकता जो सफ़रु आहे इहो बि उन शइ जी कड़ी आहे। में कराची उहो शहरु आहे सिंध जी गादी जो शहरु आहे ऐं जेको चवां थो त उहो दुनिया जी सियासत ते ख़ुशूसी तौर ते पाकिस्तान जी सियासत ते असर अंदाज़ थिए थो। इन जे करे कराची में अॼु असां हेतिरा सारा माण्हू वेठा आहियूं। को वक़्तु हूंदो 80 जो दौरु हूंदो त सिंधी माण्हू टोपी लाहे पोइ ईंदा हुया, हिकिड़ो दौरु हुयो ऐं उन में दहशत वहशत जो दौरु हुयो। अॼु उहा साॻी ॿोली
उन क़िस्म जा जेके नस्ली तहसुब पखेड़ींदड़ माण्हू आहिनि उन क़िस्म जी वरी अॼु ॿोली 80s जे दौर खां पोइ अॼु वरी उहा शइ कनि पिया जेका आउं सम्झां थो कंहिं बि सूरत में बर्दाश्त जो की ॻाल्हि कान्हे। असीं एकता जे इदारे जी हैसियत में, सियासी कारकुन जी हैसियत में, समाजी कारकुन जी हैसियत में, हिकु मोहब वतन सिंधी जी हैसियत में इन क़िस्म जी का बि शइ असीं बर्दाश्त करण जे लाइ तयारु कोन आहियूं। हीउ 80 जो दौरु न आहे, 2022 जो दौर आहे ऐं दुनिया सोशल मीडिया दुनिया तमामु घणी तरक़ी कई आहे। तव्हांखे भुल आहे जो तव्हां वरी उहो 80 जो दौरु वरजाईंदो। इन जे करे असां सभिनी ते बि फ़र्ज़ु थिए थो त असीं बि पंहिंजी हिकमत अमलियूं पंहिंजे हिसे जो कमु करे असीं उन्हनि दुश्मननि खे उनजो बहितरीन तरीक़ो इहो आहे। ऐं बिल्कुलु इन शइ जो इंतिहाई सख़्ती सां माना इन जो मुखालिफ़ आहियां त जहिड़ो कंहिं बि सूरत में कंहिंजे लाइ बि फ़ाइदेमंद न आहे, पर ख़ुशीशु तौर ते असां सिंधी माण्हुनि जे लाइ फ़ाइदेमंद न आहे। इहो असांखे सम्झणु खपे। दुश्मन असांखे विड़ाईंदो जीअं पहिरियां बि थियो आहे। हिन शहर में वरी माना रतो ॻारा थिए, वरी इन क़िस्म जी शइ थी, उहा असांखे हक़ में न आहे। असांखे इन क़िस्म जी जेको बि स्टेटमेंट ॾिए थो, जेको बि प्रेस कॉन्फ्रेंस करे थो, जेको बि इहा ॿोली ॻाल्हाए थो, आउं सम्झां थो उहो सिंध सां सचो कोन्हे, उहो सिंध सां उहो कंहिं माण्हुनि जो माण्हू आहे। इन जे करे असांखे होश खां कमु वठिणो पवंदो कराची जे हवाले सां। ऐं असां ईअं ई दोस्त जेके जुदोजहद कनि था, महिनत कनि था, पंहिंजे नाम उन्हनि खे एप्रिश कयां थो। अॼु एवॉर्ड जो सिलसिलो उन सिलसिले जी कड़ी हुई। ईअं रिपोर्टर्स जे लाइ बि एवॉर्ड आहिनि, उन्हनि खे बि हाणे एवॉर्ड बि खोड़ सारा रिपोर्टर्स अञा आहिनि, तक़रीबन 200 जे लॻभॻि एकता जा अख़बार जा TV जा मिलाए करे 300 ताईं रिपोर्टर थियनि था। सभिनी जे लाइ इनाम कोन्हनि। जिन दोस्तनि महिनत कई आहे उन जे लाइ इदारनि कमेटी जेका हुई उन्हनि एवॉर्ड रखिया आहिनि, ऐं जिन दोस्तनि जे लाइ न आहिनि उन्हनि जे लाइ इहा ई आहे त उहो माना आईंदा वरी साल महिनत कंदा त सुभाणे उहो उन ड्रोड़ में अची सघंदा। एकता गुज़िरियल 3 सालनि खां ख़ासि तौर ते कल्चर डे जे हवाले सां ऐं मूं हमेशह कोशिशि कई आहे कंहिं बि को बि इशू हुजे माण्हुनि खे गॾु कजे कराची में, ऐं कराची में जेका ओन कजे। ऐं असांखे जेके इन क़िस्म जा सोच रखंदड़ जेके असांजा माण्हू आहिनि जेके ख़ौफ़ में मुब्तला आहिनि, जंहिंखे माना अञा बि ख़ौफ़ आहे त कराची में असीं सर्वाइव नथा करे सघूं, कराची में असां कॾहिं बि को ठका ठुकी थी, कॾहिं बि का हड़ताल थी त असां नथा रही सघूं। उन जे लाइ ज़रूरी आहे त असां इन क़िस्म जूं एक्टिविटी प्रोग्राम करे पंहिंजे माण्हुनि खे इहो बावर करायूं, महसूसु करायूं त असीं ताक़तवर आहियूं, कमज़ोर कोन आहियूं। ऐं सिंध जे ॿियनि ज़िलनि में जेकी माण्हू रहनि था उन्हनि जे लाइ बि असांजो इहो मैसेज हुजे त भई तव्हां कराची अमन जो शहर आहे, कराची तरक़ी जो शहर आहे, कराची एकता जो शहर आहे, कराची मोहब्बत जो शहर आहे, कराची रोशनियुनि जो शहर आहे। न सिर्फ़ु रोशनियुनि जो शहर आहे पर सिंध जी वहदत, सकाफ़त, इक़्तिसादियात जो शहर आहे। कराची हब आहे तरक़ी जो, जेको तव्हां हितां निकिरी वरी दुनिया जे ताईं तव्हां पहुची सघो था। इन जे करे कराची जी तमामु घणी अहमियत आहे। तव्हां कराची जी सियासत, कराची टेबल ते जंहिं ॾींहुं सिंधी माण्हू वेठो असीं उन ॾींहुं असांजी फतेह हूंदी। अॼु बि कराची जी टेबल ते जेकी फ़ैसिला थियनि था, अॼु साईं गुलाम शाह बि चई वियो त उन में सिंधी माण्हू कोन्हे को, जंहिंखे जीअं वणे थो उअं ई सिंध जा फ़ैसिला कनि था, कराची जा शहर जा फ़ैसिला कनि था, उन में सिंधी माण्हू उन टेबल ते कोन्हे। असीं चऊं था त असांखे उहो मञाइणो पवंदो, असां उन टेबल ते हुजूं। असीं सन्ना अफ़सोयल आहियूं, कराची जा फ़ैसिला असांखे करणा आहिनि। कंहिं बि धारे माण्हू खे, कंहिं बि गैर सिंधी खे, कंहिं बि सिंध दुश्मन खे न आहिनि करणा, उहे फ़ैसिला असांखे करणा आहिनि। उन जे लाइ असीं कोशिशि कई आहे गुज़िरियल 3 सालनि खां त कल्चर डे जे हवाले सां फुआरा चौक ते हिन साल बि पहिरें साल बहितरीनु थियो, ॿिए साल अञा बहितरीनु थियो, हिन साल बि लखनि जे माण्हुनि, लखनि जे तइदाद में माण्हुनि खे गॾु करे असीं हिकिड़ो मैसेज ॾिनोसीं सॼे दुनिया खे त सिंधी माण्हू हिकु आहिनि ऐं एकता जे प्लेटफॉर्म ते एकता जे नाले सां गॾु आहिनि ऐं उन्हनि में एकता ई ॿधी आहे। सो इहो सिलसिलो इंशाअल्लाह जारी सारी रहंदो। असीं अहिड़े ॾुखे वक़्त में यूनिस बर साहब वेठा आहिनि, जवाहर खटक साहब वेठा आहिनि, अदीर वेठा आहिनि। इख़बारी दौर, अहिड़े दौर में असां वरी एकता जी सभु दोस्त चवनि पिया त तव्हांखे भला कहिड़ी शइ हुई जो तव्हां अहिड़े दौर में
जॾहिं का बि माना बिज़नेस कान्हे का बि किथां सपोर्ट कान्हे का, तव्हां अहिड़े दौर में एकता अख़बार आंदी आहे। इन सॼी एकता जी सलाह सवाब में मूंसां जेके दोस्त आहिनि उन्हनि जो बि शुक्रियो अदा कयां। उन में ख़ुसूसी तौर ते डेस्क ते जेके दोस्त आहियूं, पर उन खां इदारे खां ॿाहिरि जेके आहिनि उन सलाहनि में हक़ीक़त पुछो त मूंसां साईं गुलाम शाह, आसिफ बालादी, हमीद सब्ज़ोई, अलीदास शहर ऐं यूनिस महर साहब खां बि रहनुमाई मूं वरिती आहे। उन भरपूर तरीक़े सां मुंहिंजी माना रहनुमाई कई आहे त भई तव्हां मदद कई आहे, हीअं तव्हांखे वधणु खपे हिन तरीक़े सां। ऐं उन्हनि जो बि इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, इन्हनि जो बि शुक्र अदा कयां थो। ऐं ईंदड़ मुस्तक़बिल में इंशा अल्लाह ताला ही उमेद आहे ऐं इहो मुंहिंजी माना कोशिशि आहे, इहा माना बिल्कुलु हिन जज़्बे ईमानदारी सां त दोस्तनि जी टीम सां गॾु एकता खे ऐं माना कंहिं सुठी मंज़िल ते ॾिसणु चाहियां थो। जीअं शेर मेहराणी साहब या कंहिं दोस्त जो मूं कालम पढ़ियो त भई माना कंहिं राशिदी साहब चयो त भई हिकिड़ी अख़बार आहे, को दौरु ईंदो जो स्टॉल ते एतिरियूं सिंधी अख़बारूं हूंदियूं जो माण्हू माना चवंदा कहिड़ी अख़बार वठूं। अॼु एकता जो इज़ाफ़ो थियो आहे, सुभाणे अगरि 5 इदारा, 5 अख़बारूं, 5 मीडिया चैनल ॿिया बि खुलनि था, इहा असांजी फतेह आहे, इहा सिंधी माण्हुनि जी फतेह। त जेतिरा वधीक इदारा हूंदा, इदारे वधण सां रोज़गार मिले थो। अफ़सोस सां जो वेझे माज़ी में हिकिड़ो सहाफ़ी जंहिं ख़ुदकशी कई वेझे में, माना सिर्फ़ु इन हवाले सां त कंहिं इदारे उनखे कढी छॾियो, उनखे किथे नौकिरी न पई मिले ऐं उनजे घर जी हालत कफ़ालत अहिड़ी पोज़ीशन हुई जो उनखे ख़ुदकशी करणी पई। सो असीं नथा चाहियूं त इन क़िस्म जा शयूं थियनि। असीं चऊं था इदारा वधनि, को बि इदारो बंदि थो थिए त उतां 5 घर जो चुल्ह ॼणो त बंदि थी थिए। ऐं इनजे हक़ में कॾहिं बि न आहियां। ऐं चाहियां थो त सिंधी माण्हुनि जे घरनि में चुल्हो ॿरंदो रहे, चुल्हो कॾहिं बि न विसामे ऐं सिंधी माण्हू ख़ुशहाल ऐं आबाद हुजनि।